मुल्क के अॻूणे वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून के मरकज़ी अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त 3 साल गुज़रिया पर मुल्क की मईशत में को भी सुधारो अची न सघियो आहे। बजट जो बुनियाद कूड़ ते ॿधल आहे। मौजूदा हुकूमत जो आमदनी जो तख़मीनो लगायो हो उहो तख़मीनो न आहे। ही बजट आवाम दुश्मन आहे। 1200 नवां टैक्स लगाया विया आहिनि। 3 सालनि में का भी आमदनी न आहे वधाई वई। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे संदसि चवणो हो त सूबनि जे तरक़ियाती बजट खे घटि करे मनसूबा ॾेई कर्ज़ लाहिण जी कोशिशूं कई पियूं वञनि। संदसि चवणो त ख़ाम तेल ते नवां टैक्स लॻण सबबि मुल्क में वॾी महांगाई जो तूफ़ान ईंदो। टेलीफोन मैसेजिस ते टैक्स लगायो वियो त जीअं ग़रीब आवाम मोबाइल फोन इस्तेमाल करे न सघे। संदसि वधीक चवण त मशीननि ते भी 17% टैक्स लगायो वियो। शाहिद खाकान अब्बासी चयो त वफ़ाक़ी वज़ीर रोज़ानो कूड़ ॻाल्हाए अवाम खे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। कूड़ ॻाल्हाइण सां ग़रीब आवाम जो पेट भरिजी न सघिबो। शाहिद खाकान अब्बासी हुकूमत खे ATM करार ॾींदे चयो त ही ATM बजट आहे। हुन बजट मां कहिड़े ग़रीब माण्हू खे फ़ाइदो मिलियो आहे। वज़ीर आज़म जे सीट ते इमरान ख़ान खे विहारींदड़ हाणे पाण परेशान आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म पारां बहरिया टाउन पारां मक़ामी माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़े करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो वियो त ग़रीब माण्हुनि जे ज़मीन ते कब्ज़े जी मज़म्मत कयूं था। केर बि हुजे उन अमल जी मज़म्मत कयूं था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।